हवाओं के टकराने से पहाड़ में सुराख नहीं हुआ करते, फिर भी हमें तुम्हारा ये अंदाज पसंद आया। ये हमारा वादा था कि तुम्हें भागने के लिए ऐसा मैदान देंगे कि तुम भागते भागते थक जाओगे, लेकिन मैदान खत्म नहीं होगा। शरीफ आए हूं तो शरीफ रहन दे। जे असां बदलियासीं त कई ॾींहं बारूद जी धप न वेंदी तुंहिंजे शहर मां। चवे शायर सलीम चांडियो दुबई वारो, सुठो थी त सुतल शींहं खे न जागाए। जे जागी पयासीं त अहिड़ो सुधरी वेंदे जो मस्जिद में जमायत सां पहिरीं सिफ़ में निमाज़ पढ़ंदे, पहिरीं सिफ़ में निमाज़ पढ़ंदे। अॼुकल्ह तो हर को पाण खे पढ़ाए ऐं हीरो सॾाए, पर ॿुध पुट, परफॉर्मेंस ॾेखारण जो टैलेंट सिर्फ़ मारफाणी वटि आहे। चवे सिराज खान मारफाणी, शिकारपुर वारो, तू जंहिं स्कूल में पढ़ंदो हुए उन स्कूल जा असीं हेडमास्टर हुयासीं। असांखे न सेखार बदमाशी जा कानून, असांजे शराफत छॾे ॾिनीसीं। चवे मौला इकरार शर ठरी मीरवाह वारो, त घर खां ॿाहिरि न निकिरी सघंदे, अगरि निकिरंदे बि त बुरको पाए निकिरंदे, त बुरको पाए निकिरंदे। हालात थी असांजो खाई न मञण वारा, पंहिंजी औकात ॾेखारण वारा। कोई लेखींदो न हुई, असां तोखे एॾी इज़त ऐं प्यार ॾिनोसीं, हेफ़ हो जई असांखे ई नंगण वारा। चवे मुनील जन्नत हमीर फ़कीर इंडस्ट्रीज़ वारो, सदाईं आबाद ॾिठा हूंदा तो ॿियनि सां चङाई करण वारा, कॾहिं कामयाब नाहिन थींदा ॿियनि लाइ बुरो सोचण वारा, ॿियनि लाइ बुरो सोचण वारा। असां छा कंदासीं हथियारनि खे प्यारा, असांजो त हलण ऐं खिलण ई मुनाफ़िकनि जे लाइ मौत आ। चवे मौला इकरार शर ठरी मीरवाह वारो, अॼुकल्ह जिन माण्हुनि ते तू कुॾी थो उहे फटाके जे आवाज़ ते गुम थी वेंदे पुट। हरू भरू असांजो मीटर न फेराए त भलो थी, अगरि जे अची वियासीं खार में त फोटू चिॿा हूंदई अख़बार में, फोटू चिॿा हूंदई अख़बार में। पी जे साम्हूं अयाशी ऐं सलीम चांडे दुबई वारे जे साम्हूं बदमाशी कॾहिं बि न कजां पुट, छो त पी घर मां कढंदुई ऐं चांडियो हिन दुनिया में रहण न छॾींदुई, हिन दुनिया में रहण न छॾींदुई। जिंदाबाद चांडिया जीअं शाल चांडिया, जिंदाबाद चांडिया जीअं शाल चांडिया। मुख्यमंत्री क्या होता है जानते हो? आज तक एक बार भी सीएम के ऑफिस में आए हो? वहाँ की चौखट पार की है तुमने? आकर देखो कि दिन में कितने लोग मिलने के लिए आते हैं, रोते हैं, सवाल पूछते हैं, धन्यवाद करते हैं, पैर छूते हैं, मालाएं पहनाते हैं, गालियां देते हैं। जानते हो कितना कुछ झेलता हूं मैं? जो सीएम की कुर्सी पर बैठता है ना, वही जानता है। जब कभी कोई दंगा फसाद या कुछ ऐसा होता है तो जज्बाती होकर जल्दबाजी में मैं एक तरफा फैसला नहीं करता। मैं पहले फसाद की जड़ तक पहुंचता हूं और फिर से सुलझाता हूं। तुम्हारे